वाड़े परी वाह तुझी सुहा सच्ची हड़नी छोकरी में टिकाए टिक असल की सकण जेड़ी आई अम्मा मुझो नालो परी के रखियो पिणे मरिया खबर अथई जॾहिं न तूं ॼाई हुई त सफ़ा परियनि वांगर लॻी इन करे तुंहिंजे पीउ तुंहिंजो नालो इहो रखियो पिणे तोखे ॾिसी चयो परी आहे परी सफ़ा परी मुंहिंजी सिकी लती जो आहे इन करे पिणे तुंहिंजो नालो परी रखियो अम्मा हाणे भी तो परी आया न मूं जेड़ी बी का आहे पाड़ी में हा अला साईं तुंहिंजा भाग बि अहिड़ा करे अम्मा तू फिकर न कर तुझी परी महलन में रहंदी वडिन वडिन गार्डन में घुमंदी बस रुगो तू दुआ कर हा अला साईं तुंहिंजा नसीब अहिड़ा करे पर हाणे हीअं कर जल्दी उथ मानी जो कुछ बंदोबस्त कर भाणे हींअर ईंदो अची मानी मानी कंदो अम्मा हेॾा थाम पिया आहिनि ये केर दोईंदो भला इहो ॿुधाए त पचाइणो छा आहे अड़े अम्मा दाल चांवर पिया अथई पटाटा पिया अथई करेला पिया अथई कुझु न कुझु करे वठि भाणे खे त करेला वणंदा आहिनि न उहो ई ठाहे वठि अम्मा वरी अॼु दाल चांवर परी परी हाणे तुंहिंजे लाइ ब्रोस्ट ऐं बर्गर किथां आणियां इहो त भाणे आहे जेको ॾींहुं राति हिकु करे घर जी अलाए कीअं पूरत करे पियो ई पिणी जा के इहे 15-20 हज़ार पेंशन जा मिलनि था बाक़ी त सभु पाणे वीचारो करे थो न अलाए कॾहिं मुंहिंजा नसीब खुलंदा जो हिन घर मां ऐं हिन घर जी दाल सब्जी मां मुंहिंजी जान छुटंदी अम्मा हिकु ॻाल्हि पुछाए हा हा चओ बाबा जॾहिं ॻोठ छॾे आयो त का मिल्कियत हुयसि या की ठिकर भितर बि न हुयसि अड़े अम्मा पिणे वीचारो त दरवेशो दरवेश ये ॾाॾाणी मिल्कियत मां ये कुझु के 50 एकड़ बनी मिली वियसि उहा बि पंहिंजे सोटनि खे संभालण ॾिनई ऐं पाण हलियो आयो कराची अची हिते शहर में पंहिंजी नौकिरी कयई छा थियो हुन ज़मीन जो बसि अम्मा रत खे त बाहि लॻल आहे पिणे वीचारे अखि ॿुधी त हुननि अखियूं फेराए छॾियूं खाता ई सभु फेराए छॾिया हराम खोर के जाइ छा अहिड़ा बि के माइट थींदा आहिनि उहो पाण घुर कोन कईसीं बसि अम्मा मां रन ज़ाल रड़ियूं त घणियूं कयूं पर हिते केरु आहे ॿुधण वारो ऐं मां अकेली ता ॿिन्हिनि खे पालण में लॻी वियसि इहो सभु कुझु हक़ ई भुलिजी वियसि पर अम्मा हक़ त आहे न पंहिंजी मिल्कियत घुरण जो पोइ अदा छो न थो ॻाल्हाइनि जमील जमील जी अदा यार ये 200 रुपए वठ ऐं इजी लोड कराया दा हूँ बस बस मां समझी वियुसि हींअर मूं वटि एतिरा पैसा न आहिनि तूं सुभाणे लोड कराइजो अदा लोड जी ॻाल्हि न आहे अच्छा त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे अदा हू मूंखे लैपटॉप घुरिजे थो स्कूल जी कुझु असाइनमेंट्स आहिनि मूंखे डाउनलोड करणियूं आहिनि ओ जमील तूं कुझु ॾींहुं सब्र कर जीअं पैसा ईंदा मां तोखे लैपटॉप वठी ॾींदुसि तूं ईअं कर कुझु ॾींहुं कैफे ते वञी पंहिंजी असाइनमेंट डाउनलोड करे वठ थैंक यू अदा लव यू तूं हाणे जल्दी वञ ऐं जल्दी मोट
लैपटॉप यानी कि 80,000 जो खर्च रही दफा है जो मुस्तकबिल ठहरना है मुझे लाइक कुछ ना कुछ करना अमा परी भला हिकिड़ो कमु त कर वञ होॾे मुंहिंजे कमरे में थेली पई आहे न उहा वञ इमरान वारनि जे घर ॾेई अच रज़िया वारनि जा आहिनि अम्मा मां हाणे नथी वञां पोइ वञी ॾेई ॾीसां जमीला हेॾा त अच जी आपी हे तव्हांजे दर जे ॿाहिरां कंहिंजी गाॾी बीठल आहे किराया अथव तुंहिंजो कहिड़ो मतिलबु आहे तूं छो पई पुछे जेतिरो पुछाए थी न ओतिरो ॿुधाए हरू भरू मोतबर न थी अदा इमरान जो दोस्त आहे अदा खे छॾण आयो आहे भला तुंहिंजो कहिड़ो कमु आहे गाॾी वारे में परी ओ परी अचां थी अम्मा अचां थी मुंहिंजो वरी कहिड़ो कमु आहे चङो चङो हाणे वञ तूं जी अम्मा हेॾे ॿुध चरी त कान थी आई ॿाहिरि बीह करे परायूं गाॾियूं बि ॾिसी पर माण्हू छा चवंदा अम्मा चरी त तूं थींदीअ जॾहिं मां अहिड़ियुनि गाॾियुनि जी मालिक बणजंदसि ॿिली जे ख़्वाब में चीचड़ा अम्मा छा पई चवे त कंहिंखे कपिड़ा ॾेई अचां पहिरीं त तूं कोन पई वई ऐं हाणे छा थियो छा वरी छा थींदो मां सोचियमि त ॾेई अचां न त हरू भरू तूं वेठी किरकिर कंदीअ खण वञ ॾेई अच ऐं हा ॿुध जल्द मोटिजांइ वटि भाणे ईंदो ठीकु आहे वरी केर अचियो यार वालेकुम सलाम परी तू अदी रज़िया आहे हाँ हाँ अच्छा अदा महिमान आयल आहिनि छा तू हिते छा पई करीं तू वञ अदी ॾे हल केर हुई आहे छोकिरी ऐं तुंहिंजो सां हेॾो चिड़ी छो ॻाल्हाए बदज़ोक इंसान पाड़े जी छोकिरी आहे सॼो ॾींहुं मथो खाईंदी आहे अहिड़ी छोकिरी भली सॼो ॾींहुं मथो पई खाए हेलो मोहतरम किथे गुम थी वहीं ये खबर चाय पींदे हा भाभी भी जमील ओ जमील जी अदा यार ॿ कप चांहि त ठाहे अच यार इहो कुझु खाइण लाइ वाणजांइ जेकॾहिं समोसा मिली वञे त वाह पर अदा हो अदी त नमाज़ थी पढ़े त परी खे चओ न चांहि ठाहे ॾे तूं वञ समोसा बि वठी आ जी अदा ॻाल्हि ॿुध इहा परी केरु आहे अड़े यार इहा हाणे पाड़े वारी छोकिरी आई इन्ही जो नालो परी आहे परी जहिड़ो नालो अथसि तहिड़ी हूंदी हेलो मोहतरम
ही तुंहिंजी अपर क्लास सोसाइटी नाहे जंहिंजो तूं नालो पियो खणी। हिन जो भाउ कराटे मास्टर आहे। तुंहिंजे चेहरे जी जोग्राफी न पिटाए छॾे। बी केयरफुल। न यार, वाकई वो परी आहे। मुंहिंजी सिकड़ी झलक ॾिठी अथमि, दिलि जूं घंटियूं थी वञे। दिलि थी चए रुगो पियो ॾिसांसि, वरी वरी ॾिसांसि। व्हाट्स हैपेंड जमाल भाउ? तू ॿार त नहीं? न यार, सिधी सिधी ॻाल्हि, जेको हो मूं तुंहिंजे साम्हूं रखियो। बाक़ी तू पाड़े वारो आहीं, वरी तोखे ख़बर हूंदी। हाणे तू वेही करे शराफ़त जो मुज़ाहिरो कर। तू जंहिं कम लाइ लैपटॉप खणी आयो आहीं उहो कम वेही कर। जमील काॾे वियो आहे? ऐं तूं ही चाह छो खणी आई आहीं? एक्सक्यूज़ मी, जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त मां तव्हां खां तव्हांजो नालो पुछी सघां थो? जी मां परी, मूंखे परी चवंदा आहिनि। चङो चङो, तूं वञ, हल। वाह यार, छा त सूरत आहे, छा सूरत आहे। अंदर में पी विझण जहिड़ी मूरत आहे। पर ज़ालिम समाज, तू तो सांदे ई कोन। अरे तुंहिंजो बिल पियो अचे जो अंदर मोकिले छॾीस। हाणे ठहियो ठहियो, चांहि पी ऐं समोसा खा। तोखे त किथे आणजे न शिकारी। हेलो जनाब जी, इत्तला जे लाइ अर्ज़ आहे त ही इंसान निहायत ई नफ़ीस ऐं नरम दिल रखंदड़, प्यार जी सुञाणप रखण वारो माण्हू जमाल आहे। तो जहिड़ो भंगी ऐं बदज़ोक इंसान कोन्हे। चरिया। अरे यार हाणे छॾ, तू कम कर, सुभाणे असाइनमेंट जमा कराणी आहे। ॻाल्हि त ॿुध, तूं मुंहिंजो परी सां फ्लैंक थियंदे छड़ी छो पियो? हाँ यार जमाल, छॾ हाणे इन फज़ूल टॉपिक खे। टॉपिक खे तो छॾिया थो, पर ॿुधा तूं सड़ी छा जलाए पियो? अम्मा, परी खे हाणे घर में विहारजे। घणो पढ़ियो अथई, बस खोड़ थियो। तूं ख़ाला सां ॻाल्हाइसि, ऐं हूअं बि मजीद जी नौकरी बि लॻी वई आहे। मां बि इहो ई पई सोचियां, न्याणी जो पार जेतिरो जल्द लहे त चल। न्याणी कचो घड़ो आहे, पर हा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, पहिरीं तूं पंहिंजी त कुंवार आण। हुनखे पोइ ॾिसंदासीं। पहिरीं बाबा जेके मुंहिंजे मथां ज़िम्मेदारियूं छॾे वियो आहे उनखे पूरियूं कंदुसि, पोइ शादी बि थी वेंदी। वाह 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 वाह, छो दा मां हिन घर ते ॿार आहियां। पहिरियां हिन घर में भाॼाई ईंदी, ॿी ॻाल्हि त अञा मुंहिंजी पढ़ाई बि पूरी न आहे थी। परी छा पढ़ी कंदी? अॻे पोइ वेहणो घर में अथई, पोइ एतिरो पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत? अदा पहिरियां मां ग्रेजुएशन त कयां, उन खां पोइ मां पोस्ट ग्रेजुएशन कंदमि, उन खां पोइ सोचबो शादीअ लाइ। अरे करी छा थी? ही तोखे घणी ढर ॾिनी आहे, इन जे करे तूं मथे ते चढ़ी वई आहीं। चढ़ी थी आहीं छा? न मां छॾीसि, अॼु राति मां थोरो सवेरे मोटींदुसि, पोइ इन मामलनि ते वेही ॻाल्हाईंदासीं। पर अदा मुंहिंजो फ़ैसिलो इहो ई हूंदो। तव्हां बाबा सां वाइदो बि त कयो हो न त मूंखे पढ़ाईंदव। मुंहिंजी भेण, मूं इन खां इनकार त कोन कयो आहे। फ़िलहाल तूं यूनिवर्सिटी वञ, ठीकु आहे? पाण पोइ इन बारे में ॻाल्हाईंदासीं। अम्मा, चङी तरह ख़बर आहे त इहो सभु कुझु तूं थी करें। अदा जे ज़हन में इहा ॻाल्हि तो आंदी हूंदी। ॿी ॻाल्हि त अञा मुंहिंजी पढ़ाई बि पूरी न आहे थी। मां शादी वादी न कंदीसि। हा छोरी, मथो ख़राब थियो अथई छा? तोखे एॾी ढर ॾिनी आहे तंहिंजे करे मथे ते चढ़ी आई। ठीकु आहे, ॻाल्हाए ॻाल्हाए। परी, ओ परी, चरी नाश्तो त करे वञ।
अई अल्लाह हुजे हा पंहिंजी गाॾी त ईअं ख्वार ख़राब न थिया। अल्लाह साईं अलाए कॾहिं असांखे बि पंहिंजी गाॾी ॾींदे। अवां हिते ख़ैरियत? मां तव्हांखे ड्रॉप करे थो सघां? मां जमाल इमरान जो दोस्त। लॻे थो तव्हां मूंखे नाहे सुञातो। उन ॾींहुं मां इमरान खे ड्रॉप करण आयो हुअसि, तव्हां मूंखे चवां प्यारी यादि अथव? पोइ मां छा कयां? मूं त तव्हांखे नाहे सुञातो। प्लीज़ हिते तमाशो न कयो, ये पब्लिक प्लेस आहे। मां वञां थो। सॉरी। ही परी हुई न? वो तमाशो छो कई? किथे मां गलत त न कयो? अलाए जे वो परी हुई या न? अदी मां त सिधो सिधो छोकिरीअ खे निकाह करे घर वठी वेंदसि। मूंखां हाणे इहो सब्र नथो थिए। ख़ैर सां मजीद भी नौकरीअ में लॻी वियो आहे, पोइ देर छा जी? पर भेण परी त सफ़ा लीको कटी बीठी आहे। चवे थी त जेसि ताईं मां पंहिंजी पढ़ाई पूरी न कंदसि तेसि ताईं तव्हां शादी कोन कंदसि। साला मां परी खे पढ़ाई खां रोकियां त कोन थो। परी शादी खां पोइ बि पढ़ी सघे थी। उहे बि शादी खां पोइ कहिड़ो नौकरी करणी अथसि जो एतिरो पढ़े थी। पर भाउ नौकरी करण खां सवाइ बि त पढ़ी सघिजे थो न। अदी पोइ केरु थो रोकेसि? भली पढ़े। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजी राणी अची वई आहे। जी खाला। तव्हां ठीकु आहियो खाला? हा पुट मां ठीकु आहियां, तूं ठीकु आहीं? तूं ऐं गुज़ार त सफ़ा धारिया थी पिया आहियो। खाला ॾे फेरो ई नथा कयो। तुंहिंजी यूनिवर्सिटी त असांजे घर खां वेझी आहे, उते ई अची असांखे मुंहुं ॾेखारे वेंदी कर। हा खाला ज़रूरु ईंदसि। अधे अॼु सुबुह जो ई गुलज़ार चयो त मासी वारनि खे घुराए वठो, पर आउं छा कयां? छोकिरी सम्झे ई नथी ॻाल्हि। खाला मां ॻाल्हायांसि थो। हा बा तूं वञी सम्झाइसि। मूंसां कॾहिं बि कंहिं छोकिरी ईअं नाहे कयो, पोइ परी ईअं छो कयो? हिकु लम्हे में मुंहिंजी ऑफर खे टुकराए छॾी। छो इन अड़ियल छोकिरी खे मात करणो पवंदो? पोइ खणी इमरान जी दोस्ती खे छो कोन दाव ते लॻाइजे? परी जो रवैयो आम छोकिरियुनि जहिड़ो ई हो। पहिरीं ऑफर में त ईअं ई थींदो आहे। मां संदसि इर्द गिर्द रहण जी कोशिश त करियां, संदसि अंत दिलां। हाँ जमाल, खैर त आहे?
यार मां के दोस्त जे फ्लैट ते आया। हाँ 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 का ॻाल्हि न ख़ैर आहे। तूं अच त मां तोॾे अचां थो कमु आहे थोरो। तू निकरी अच, मां भी अध कलाक के अंदर पंहिंजे घर पहुंचा थो। ओके। कीअं आई परी? जीअं हूंदी आहियां तीअं ई खणी चइजे, या जीअं हुजणु घुरिजे तीअं ई आहियां। तोखे ख़बर आहे त अॼु असां छो आया आहियूं? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।